असां ते जो उहा गैरत ते पहुची चुकी आहे, गैरत जे दर्जे ते पहुची चुकी आहे। तव्हां चवंदव कीअं? वरी गैरत जो अखर अंग्रेज़नि में आहे कोन, गैरत जी अंग्रेज़ी कान्हे, तंहिं करे अंग्रेज़ी बि अखर त मां सम्झाए नथो सघां जो अखर ई कोन्हे। गैरत इहो पंहिंजो सिंधी अखर आहे। गैरत चइबो आहे नंग जी गुस्ताखीअ ते चिड़, नंग जे गुस्ताखीअ ते चिड़, हिनखे चइबो आहे गैरत। माल मिल्कियत वञे, कंहिंखे धक बक लॻे या को कंहिंखे तकलीफ़ ॾे, हिनखे गैरत न चइबो आहे, हिनखे चिड़ चइबो आहे। पर गैरत इहा जेका इंसान जे नंग ते, औरत ते हमिलो हुजे, अख़लाक ते हमिलो हुजे, ऐं इहा सेखारी आहे क़ुर, सेखारी आहे नबी। छो त जिते नबी हूंदो, क़ुर हूंदो, उते इहा इज़त गैरत हूंदी न, त न हुननि वटि कान्हे, तंहिं करे उहा बि कान्हे। ॻाल्हि आहे हीअ, फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, मां आयत पढ़ी, उन में तव्हांखे मिसाल ॾिनुमि नियाणनि जो ऐं वाहनि जो ऐं वाहिनि जो ऐं कसिन जो, पोइ आबादी आबादी हिन असांजे जिस्म जी। इहे सम्झो त 2-2.5 जरेब अलाह ताला असांखे अता कया आहिनि, पर अञा घणा आहिनि। जेकॾहिं रगुनि खे खोलियो त हज़ारनि महिलनि में हली वेंदियूं रगूं। 2.5 लख 3 लख त रुॻो असांजे अखि में रगूं आहिनि सिंधी, मई लॾगियूं थी वञनि। अलाह ताला एॾो सामान रखियो आहे। पर मां हिकिड़ी थोरी जागीर तव्हांखे ॿुधाई, जेका अलाह ताला असांखे अता कई ज़ाहिर ज़ूर, इहा आबाद थींदी आहे उन कसी ऐं उन नालीअ सां जंहिं मथां क़ुर जो फैज़ वही अचे। जीअं तव्हां जूं ज़मीनूं ऐं बाग़ आबाद थींदा आहिनि दरिया जे पाणीअ सां, पोइ दरिया जे पाणीअ सां जेकॾहिं वाहीअ जो कुझु वॾड़ीअ वाहीअ सां उन जो मथे उन जो बेराज सां तालुक़ु हुजे, पाणी वही ईंदो। अहिड़ी तरह सां तव्हांजे दिलनि जो तालुक़ु अहिड़ीअ दिलि सां जंहिंसां क़ुर तालुक़ु रखे, जंहिंजी दिलि क़ुर सां तालुक़ु रखे, उन जो अञा मथां ई सां, उनजे मथां ई सां, पोइ साहिबा सां, पोइ नबी साईं सां, त पोइ ईअं तव्हां वटि फैज़ वही ईंदो। जेकॾहिं कनेक्शन टुटी वियो त क़ुर जो फैज़ न ईंदो। असांजे हिन मुल्क में अंग्रेज़नि 100 वरह खां मथे हुकूमत कई, क़ुर जे फैज़ खां उहे टुटल हुआ। हुननि कोशिशि कई त इहा असांजी कमज़ोरी लिकी वञे। हेॾी कुवतवर गयूर मुस्लमान जे मथां हुकूमत तॾहिं कबी जॾहिं इन्हनि खे पाण जहिड़ो बणाइजे। पोइ हुननि इहा कोशिशि कई। असांजे मुल्क में जहां उहा अज़मत विञायूं, तालीम जो मुक़ाबिलो तालीम सां हूंदो आहे। फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, क़ुर लथो दिलि ते, दिलि में शाख़ूं आहियूं, ईमान जो तालुक़ु हूंदो आहे दिलि सां। उहे शाख़ूं वञी नबी जे क़ल्ब सां चिंबड़नि थियूं, जो हर हिकिड़ो ज़ाती तौर चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन कनेक्शन खे टोड़ण जे लाइ अंग्रेज़नि हीला कया। पछाड़ीअ एतिरे क़दुरु बि कोशिशि कयूं जो हथरादो हिकिड़ो नबी ठाटो खे ठाहे बीहारियूं त कनेक्शन इन सां टोड़े हेॾे पाण ॾे कनि, ईअं बि पछाड़ी करे छॾियो। हिन वक़्त में असांजे हिन मुल्क जे अंदरि अहिड़ी क़ौम जिन जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईमान जो तालुक़ु टुटल आहे, अहिड़ी क़ौम असांजे मथां हुकूमत करे थी। उनजो सबबु सिर्फ़ु इहा त असांजो मुस्लमान अंग्रेज़नि जे इन तहज़ीब ऐं तालीम ऐं उन्हनि जे मजबूरीअ ऐं मुलाज़मत जे करे उहा शइ हथां विञाए वेठो आहे, तॾहिं सही उन्हनि जी हुकूमत खे बर्दाश्त कयो वेठो आहे। के माशियात जे चकर में, के मुलाज़मत जे चकर में, के वापार में, के तिजारत में, के तालीम में, कंहिं में, ईअं के ज़मीदारी में, सभु इहो हिकिड़ो ॼार पखिड़ियल हो। मां ॻाल्हि पई कयमि त दिलि क़ुर शरीफ़ जो मंज़िलगाह आहे। जॾहिं रसूल जी दिलि मंज़िलगाह आहे, फ़इन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, उहा स्टेज आहे क़ुर जी एॾी वॾी। क़ुर शरीफ़ काइनात में किथे न लही सघियो, अलाह ताला इहा दिलि ठाही, एॾी वॾी स्टेज ठाही, एॾो वॾो प्लान हो। हाणे तव्हां पंहिंजे दिलनि जा जेके बि तालुक़ हुया उन सां रखिया, तंहिं करे तव्हां ॾे फैज़ वही आयो। तव्हां बि मुस्लमान आहियो, असां बि मुस्लमान आहियूं। अबू बकर सिद्दीक़ बि मुस्लमान आहे, उमर फारूक बि मुस्लमान आहे, असां बि मुस्लमान आहियूं। थोरो कुझु फ़र्क़ु आहे इस्लाम में, नाले में फ़र्क़ु कोन्हे को, उहे बि मुस्लमान, असां बि मुस्लमान, पर उहे सभु कुझु क़ुर्बान कंदा इस्लाम ते। असांजो माण्हू इस्लाम खे सभु कंहिं शइ ते क़ुर्बान थो करे। फ़र्क़ु एतिरो आहे, ॿियो घणो फ़र्क़ु कोन्हे। इस्लाम हुननि वटि बि, असां वटि बि, उहे इस्लाम ते सभु शइ क़ुर्बान कंदा हुआ। हता अकुन अहब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन। ला युमिन अहदुकुम, फरमाइनि था तव्हां वटि एतिरी मोमिन न आहे जेसिताईं माउ पीउ हर शइ पंहिंजे इन इस्लाम ते नबी ते क़ुर्बान करे। ईअं हुयो, हाणे ईअं न आहे। हाणे मुस्लमान आहिनि उअं ई, पर हर शइ ते पंहिंजे इन ईमान ऐं इस्लाम खे क़ुर्बान कंदा आहिनि, दुनिया जी शइ मिली वञे, इहो फ़र्क़ु आहे। अज़ीज़ो, त हिननि अंग्रेज़नि छा कयो जो ॾिठूं त दिलि इंसान जो तालीम गाह आहे, तालीमी इदारो आहे। अला इन फिल जसद लमुद्ग़ह, इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे। इज़ा सलह सलहल जसद कुल, जॾहिं उहो दुरुस्त थिए सारो जिस्म दुरुस्त थिए। इज़ा फसद फसदल जसद कुल, उहो ख़राबु थिए सारो जिस्म ख़राबु थिए। अला वहियल क़ल्ब, फरमाइनि था इहा आहे दिलि। अलाह ताला क़ुर खे लाथो दिलि ते। हाणे इहा ई आबाद अंग्रेज़नि ॾिठो त हिननि जी दिलियूं आबाद आहिनि क़ुर सां, छो न इन्हनि खे इन आबादीअ जे
मज़बूत हुजण खां अॻु में उनजो बुनियादो खेड़े कढी छॾिजे। तालीम जो मुक़ाबिलो तालीम सां थींदो आहे। मां तालीम जो शाहकार तव्हांखे हिन रोहिड़ी जो ॿुधायो त 201 वक़्त में हाफ़िज़ ॼाणियूं क़ुर शरीफ़ जूं न्याणियूं हूंदियूं हुयूं। एॾो सारो मामिलो ॾिसी अंग्रेज़ दहलजी चुका हुआ दुनिया आलम इस्लाम खां। हुननि कोशिशि कई, वॾी स्कीम रखियूं, 100 वरे जी 150 वरे जी, आहिस्ते आहिस्ते मोड़े पोइ ईअं हुननि क़ुर शरीफ़ असांखां कढियो। उहा जाइ जेका मंज़िल गाह क़ुर जो हुयो, अर्श अज़ीम खां आयल क़ुर शरीफ़, उन ते पंहिंजी ॿोली खणी मुसलत कयूं, थोरो घणो पंहिंजो उहो फन हुनुर खणी हुनजे मथां रखियऊं। क़ुर जे तालीम सां उलमा पैदा थींदा, मुफ़स्सिरीन पैदा थींदा, वाइज़ीन पैदा थींदा, मुबल्लिग़ीन पैदा थींदा, मुजाहिदीन पैदा थींदा। अलाह रसूल जे नाले खे दुनिया जे अंदरि अजागर करण ऐं पहुचाइण जी कोशिशि कंदड़ माण्हू पैदा थींदा ऐं हिन दुनिया जे अंदरि उहे फातिह बणिजी इंसान ज़ात खे अबदी जहन्नम खां बचाइण वारा अॻुवाण पैदा थींदा। क़ुर जे तालीम जो नतीजो दुनिया में हर ग़ुलामी जा ज़ंजीर टोड़े आज़ादु कराइण वारा पैदा थींदा आहिनि क़ुर जी तालीम सां। हिननि कोशिशि कई त इहा सभु शइ खसिजे, क़ुर जी तालीम मां इहो सभु शइ थिए थी। पोइ हिननि कोशिशि कई तालीम ॾियारण जी। आहिस्ते आहिस्ते उहा तालीम ॾियारण लॻा। ॿाहिरां हुननि रिज़्क़ मआश जो हिकिड़ो प्यालो भरियल ॾेखारियो माण्हुनि खे त तव्हांखे ही शयूं मिलंदियूं। हालांकि रिज़्क़ जो मसइलो इस्लाम में तय थियल हुयो। इन अल्लाह रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। जेके शख़्स ईअं न आहिनि उहे बि रिज़्क़ खाइनि था, जिन खे इहा तालीम न आहे उहे बि रिज़्क़ खाइनि था। पर हिननि कोशिशि कई त इन क़िस्म जा जेके फनी माण्हू मां तव्हांखे ॿुधायोसि कतार, इहे न हुजनि, पर उनजे मुक़ाबले में लोहार हुजनि, ड्रखण हुजनि, इन जे मुक़ाबले में मीरबर हुजनि, इन जे मुक़ाबले में हवा में उॾरंदड़ माण्हू हुजनि, ज़मीन में सोराख कंदड़ शख़्स हुजनि। अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा थी वञनि ऐं तालीम जो सारो वक़्तु उन में हुननि जो ख़र्च थिए। पोइ हुननि खे पैसा ॾोकड़ ॾेई उन में मसरूफ़ करे छॾिजे। अंग्रेज़नि ईअं कयो, फन ऐं हुनर सेखारण जी कोशिशि कई, इल्मु खसे हुनुर ॾिनऊं। हिन तालीम जे नतीजे में इंजीनियर पैदा थींदो, तालीम जे नतीजे में हवाबाज़ पैदा थींदो, तालीम जे नतीजे में डॉक्टर पैदा थींदो, तालीम जे नतीजे में सोराख कढंदड़ ज़मीन में पेट्रोल कढंदड़ हिकिड़ो माहिर पैदा थींदो, तालीम जे नतीजे में समुंड जे अंदरि टारपेडू हलाईंदड़ हिकिड़ो शख़्स पैदा थींदो। अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा थींदा। वधि में वधि हिकिड़ो तालीम जो माण्हू माहिर एग्रीकल्चर जो हिकिड़ो वॾो ऑफिसर, हिकिड़ो समझदार पैदा थींदो जेके ॿिजनि जूं मुहिमूं पेश कंदो। इहे माण्हू पैदा थींदा। हालांकि इहा त अलाह ताला पुराणे ज़माने खां वठी दुनिया खे तालीम फितरी तौरु ॾेई आयो आहे। जेकॾहिं इन तालीम खां सवाइ दुनिया कटिजी वञे हा त असांजो हे नसल किथां मौजूदु थियो? अलाह ताला फरमाए थो, असां अहसान कयोसीं, इन हमलना ज़ुरियतहुम फिल फुल्किल मशहून। असां तव्हां ते अहसान कयो आहे, नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में तव्हांजे वॾनि खे ॿेड़ी ते चाढ़े तव्हांजो नसल महफ़ूज़ रखियो। नूह अलैहिस्सलाम को रखणु त कोन हो, फरमाइश थो त ज़रूरत तोखे थी पए, तंहिं करे वसनल फुल्क बि आयुनिना व वहीना, ॿेड़ी ठाहे असांजे निगाहनि में असांजे इशारे सां बसि ॿेड़ी ठाही। उन में का हर भुर कंहिं कॉलेज में पढ़ियल कोन हो जो जहाज़ ठाहे वरितई, जंहिंमें क़ौम बची वई। अॼु असां उन्हनि जी औलाद आहियूं जेके ॿुधी चुका हुआ नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में उन्हनि जी औलाद कीअं थींदी। असां तरियलनि जी औलाद आहियूं। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त इंसान ज़ात जे नसल जी ख़िदमत, इंसान ज़ात जे सिहत जी ख़िदमत, इंसान ज़ात जे बक़ा जी ख़िदमत, नसली हिफ़ाज़त जी ख़िदमत, हे जेके बि मौजूदु हिन वक़्त में शयूं तव्हांखे शोभा नज़र अचनि था, इहे लाज़िम कोन था कनि। इन खे जेके लाज़िम कनि हा त अॻी इंसानियत इन्हनि खां ख़ाली ई ऐं नसल महफ़ूज़ आहे, सिहत महफ़ूज़ आहे, ऐं उहे साॻा उहे अंग अखर महफ़ूज़ आहिनि। अॻे बि ॿ अखियूं हाणे बि ॿ अखियूं, अॻे बि नकु हाणे बि नकु, अॻे ॿ हथ हाणे हथ, अॻे मर्द अॻे औरतूं, हाणे मर्द हाणे औरतूं। कहिड़ो इज़ाफ़ो हिननि कयो आहे? असुल मक़सदु हुयो त इहा तालीम ॾेई रुख़ फेरे फिटी कजे, जीअं दिलियूं हिननि जूं क़ुर जी स्टेज न बणिजनि, सुभाणे जीअं असां सां मुक़ाबिलो न कनि। ग़ैरत जो मसइलो आहे, उहो तव्हांखे सम्झायां। हिकिड़ो ॾाॾो आहे या पर ॾाॾो आहे, उनखे औलाद पैदा थी आहे, धीअर बि अथसि, पुट अथसि, वरी अॻिते हली हुननि जी शादी वादियूं कराई, वॾो हिकिड़ो मुआशिरो थी पियो। अहिड़ा माण्हू जो उन्हनि जो 100 हज़रत अनस रज़ी अलाह ताला खे 100 खां मथे औलाद ई जेका हिन ॾिठी साहिब सगुरे खे, ईअं थींदो आहे। पोइ हुनजी शादी वादी थी, ॿार बचा वेठो, हेॾो सारो मुआशिरो हुजे ॼण ॻोठ भरिजी वियो। उते हिकिड़े माण्हूअ कंहिं सौट पंहिंजे सौट सां, कंहिं भाउ पंहिंजे भाउ सां संदसि अहल में ख़ियानत कई, ग़लती कई, हुनजे बिस्तरे ते लत ॾिनी, जेका हुन ॿिए हमराह खे उहा सम्झ में आई। हू चिड़ियो, छो त इस्लाम इहा चढ़ सेखारी आहे। फरमाए थो, हता तज़ा लुक़मतन फी इमरत, ग़ैरत इबादत आहे। तूं जेकॾहिं गिरह हिकिड़ो खणी पंहिंजे घर वारी जे वात में विझे थो, इहा तुंहिंजी इबादत आहे, छाकाणि इहा ॿिए जी सहिबी कान्हे, तॾहिं इबादत।
इन जे करे उहो तमामु बिगड़ी वियो, पंहिंजे ॾाॾे खे पंहिंजे पीउ खे चए थो त या इहो हिन घर में मुआशरे में रहंदो या मां रहंदुसि, हिन हेतिरी ज़्यादती कई आहे संदसि घर सां, इहा ॻाल्हि वाजिबी आहे? छो त ग़ैरत जो मसइलो थी, हुनजे बिस्तरे ते लत अची वई। तव्हां मुंहिंजा इन मुंहिंजे अखर खे भल केतिरा न बि सम्झनि, केतिरा सम्झनि, पोइ इते कहिड़ो फ़ैसिलो थींदो? इहे ॿई गॾु न रहंदा, हाणे हिकिड़े खे कढिबो, इन मुआशरे में हिकिड़ो रहंदो ॿियो न रहंदो, ॿिए खे कढी छॾिबो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तक़रीब आमिन मियत जल्दतन व तक़रीब आमिन, अहिड़े क़िस्म जे माण्हूअ खे 100 लख रुपयो लॻंदो, साल हुनखे जलावतन करे छॾिबो त माहौल हुनजो बदिली वियो। इहा हिकिड़ी हल्की सज़ा आहे पहिरें नंबर जी स्टेज। अंग्रेज़नि अचे उहा दिलि जंहिं दिलि ते क़ुर शरीफ़ रखिबो हो, उन क़ुर खे आहिस्ते आहिस्ते हटाए, जिते इन शोबे वारा अॻियां मां तव्हांखे कतार ॿुधाई पैदा थींदा हुआ, हाणे अहिड़ा माण्हू आंदा विया जेके लोहार, जेके ॾरखाण, जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू, त स्टेज बदिलिजी वई। माण्हू जेके स्टेज ते वेहण वारा हुआ उहे बदिलिजी विया, स्टेज जी कैफ़ियत बदिलिजी वई। जिस्म में अंदरि दिलि हुई जेका हुकुम रखंदी, उहो हुकुम बि बदिलिजी वियो। हाणे बदन जे मथां, अखियुनि जे मथां, दिलि जे मथां, ज़ुबान जे मथां लोहर जो हुकुम हलंदो, इंजीनियर जो हुकुम हलंदो, ॾरखण जो हुकुम हलंदो, ऐं कंहिं ॿिए क़िस्म जे डॉक्टर जो हुकुम हलंदो, पर हिकु मुजाहिद जो हुकुम, हाफ़िज़ जो हुकुम, आलिम जो हुकुम, कारी जो हुकुम, गयूर जो हुकुम जिस्म ते न हलंदो। छो त बदिलिजी विया माण्हू, बदिलिजी विया, स्टेज ते ॿिया माण्हू अची विया, ॿियूं कैफ़ियतूं अची वियूं, अंग्रेज़नि इन में कामयाबी हासिल थी। सो हिन वक़्त में अंग्रेज़ जी असां कामयाबी इहा ॾिसूं था। ज़रूरु दुश्मन जे धक खे तस्लीम कबो आहे, असां तस्लीम करियूं था। असां ते अंग्रेज़नि हर तरह जा वार ऐं हमला कया। तव्हांजे नेक उस्तादनि, नेक नियत शख़्सनि तव्हांखे हीउ मौक़ो बख़्शियो आहे जो तव्हां इन ॻाल्हि ॿुधण जे लाइ हिते गॾु कया विया आहियो, अहिड़े भले महीने में जंहिंमें क़ुर नाज़िल थियो। असां उन्हनि जी ख़ुशामद था करियूं ऐं उन्हनि खे चऊं था अलाह ताला तव्हांखे इन नेक इक़दाम जो अजर अता फरमाईंदो। मां जेकी ॻाल्हायो कंहिंखे सम्झ में आयो, कंहिंखे न आयो, इन में मां बि माज़ूर, तव्हां बि माज़ूर। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि। असां ते जो उहा गैरत ते पहुची चुकी आहे, गैरत जे दर्जे ते पहुची चुकी आहे। तव्हां चवंदव कीअं? वरी गैरत जो अखर अंग्रेज़नि में आहे कोन, गैरत जी अंग्रेज़ी कान्हे, तंहिं करे अंग्रेज़ी में उहो अखर त मां सम्झाए नथो सघां, जो अखर ई कोन्हे।